मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध जितां से दिलदार सुमरो की रिपोर्ट मुताबिक मदद की अपील। मोरो शहर के जतोई कॉलोनी में रहंदड़ पीर रियाज़ अली जो मौसूम नंढड़ो थैलेसीमिया जी मोज़ी मर्ज़ की बीमारी में मुसलसल 9 सालन खां वरतल आहे। बेवस पीर रियाज़ अली उछगारियूं ॾेई रोईंदे ॿुधायो त मां पुट जे इलाज जे लाइ अल्लाह ताला विकिणी छॾियो आहे। हिन वक़्तु मूं मिसकीन वटि इलाज लाइ कुझु बि न आहे ऐं परेशान आहियां। हिन वस वारनि खे अपील कई त मुंहिंजे मौसूम बदिड़े जे इलाज जे लाइ मदद कई वञे। संदसि गॾु सियासी ऐं समाजी अॻवान कामरेड मोहम्मद अज़ीम कालोड़ो पिणु गॾु हुयूं। राब्ते जे लाइ 0313371159। अठे ॾींहुं 10 ॾींहुं रत चढ़े थो। हीउ मुंहिंजो मोज़ पालियो आहे जेको खणी आयो आहे मूंखे प्रेस क्लब ते मोहम्मद अज़ीम कलोड़ो। थैलेसीमिया जा जेके सेंटर क़ाइम थींदा थैलेसीमिया सां न आहे, सादिक सालम जवाब न पंहिंजे मदद पाण मूं जेके बि 9 साल हिनखे ब्लड चढ़ियो आहे सादिक सालम कोन आहे, हिकिड़ो दफ़ो हुन हेल्प न कई आहे। ही सॼी संध मां जो रत डोनेट वठंदा हुआ त किथे पर मुंहिंजो बचो सख़्तु बीमार आहे, मुंहिंजी बसि मदद कई वञे। ॿुधायो आहे त मूंखे कुझु न खपे, मां बुखुनि ते बि गुज़ारे वेंदुसि। डॉक्टर सादिक सालम रत मत पहुचाड़ियो आहे, का मदद न कई आहे। हे जो जेको हुयो उन ॼाण न हे जो कैंपू वणी सर उते बि इहो ई आहे। सादिक साल हिते हाई स्कूल में आयो, मां ही बचो खणी वियो हुतां, मूंखे चई न तव्हांजो ही बचो माना उहो माछो केंदो आहे, पर ब्लेड उन्हनि बि कोन चाढ़ियो। मुस्तकिल हलने जो छा आहे? मुस्तकिल हली वियो आहे जो पंहिंजे